अस्सलाम वालेकुम। मैं ज़िंदगी में टूर बाबा आला मौजू किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 57 सिपारो 4 आयत नंबर 195 सूरत आल इमरान। पोइ संदन रब संदन दुआ क़बूल फरमाई त आऊं तव्हां मां अमल कंदड़ कंहिं मर्द ऐं औरत जो अजुर ज़ाया न कंदुसि। तव्हां हिक ॿिए मां आहियो। पोइ जिन माण्हुनि दीनी मक़सद लाइ हिजरत कई ऐं खेनि सदन घरनि मां कढियो वियो ऐं खेनि अलाह जे वाट में ईज़ायो वियो ऐं उहे अलाह जे वाट में विढ़िया ऐं खेनि क़त्लु कयो वियो त आउं ज़रूरु संदन ख़ताउनि खे नेकियुनि में बदिलाए छॾींदुसि नेकियुनि में बदिलाईंदुसि ऐं ज़रूरु खेनि बिश्त जे बाग़नि में दाख़िलु कंदे हिन जे हेठां नहरूं वहनि थियूं। अलाह जे तरफ़ां सवाबु आहे ऐं अलाह वटि ॾाढो सुहिणो सवाबु आहे। रिवायत आहे मोतबरा में वारद आहे त जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मदीने हिजरत कई ग़रीब मुस्लमान जेके मके में मुशरिकीननि जे ज़ुल्म सितम में वरतल हुआ हिकु कुठी भॼी अची हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में पहुता। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में पहुचंदा रहिया जंहिं ते मुशरिकनि जो क़ाबू हासिलु थींदो हुयो। उनखे अज़ियतूं पहुचाईंदा हुआ, उनखे मारे छॾींदा हुआ, कलमा कुफ़र ऐं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बुरो चवण ते मजबूर कंदा हुआ। उन में हज़रत अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जा वालिदैन बुज़ुर्गवार यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन जी मादर ग्रामी समिया रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं सोहेब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं हिजरत जो इरादो कयो त मुशरिकनि उन्हनि खे पकड़ियो ऐं कलमो कुफ़र चवण ते मजबूर कयो। उम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं सम्झियो त अगरि उन्हनि जी ख़्वाहिश मुताबिक़ कलमात न चया त मारे छॾींदा आहिनि। जो कुझु ख़ुदा चवणु चाहियो थिए तकिया जे तौर ते चई छॾियो, लेकिन ईमान उन जे दिलि में मज़बूत हुयो। उन जे पीउ माउ न चयो त उन्हनि खे इंतिहाई तकलीफ़ुनि सां शहीद करे छॾियो ऐं बयानु था कनि त सभिनी खां पहिरीं जेको इस्लाम में शहीद थियो इहो हज़रत अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हा जा वालिदैन हुआ। जॾहिं अम्मार रज़ी अल्लाह ताला जिन जो हाल मदीने जे माण्हुनि ॿुधो त चवणु शुरू कयो त अम्मार काफ़िर थी वियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ईअं कोन्हे। हज़रत अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु रग शइ में ईमान पियुसता आहे। उन जे रत ऐं गोश्त में ईमान मिलियो पियो आहे। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में पहुतो त घणो रुनो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछियो त तोते कहिड़ो हादिसो गुज़रियो। अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, पंहिंजो हाल नागुफ़्ता आहे, मूंखां आहे माण्हू दस्ते बरदार कोन थिया ऐं बुतनि जी तारीफ़ कान कई। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे अखियुनि मां पाणीअ जा वहंदड़ ॻोढ़ा संदसि हथनि मुबारकनि सां उघिया ऐं फरमायो त तोते कहिड़ो बि इल्ज़ाम कोन्हे। अगरि वरी अहिड़ो वाक़ियो वरी पेश अचे त वरी बि ईअं ई कजांइ। कल्हेनी संदसि हज़रत सादिक़ अलैहि इस्लाम खां रिवायत कई आहे त हज़रत अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु
बिन यासिर मके वारनि कलमे कुफ़र चवण ते मजबूर कयो। उन जी दिलि ईमान सां भरपूर हुयो। सिपारो नंबर 14 आयत नंबर 106 सूरत अल नहल। जेको शख़्स ईमान आणण खां पोइ अल्लाह जो कुफ़ुर कंदो सवाइ उन जे जो कंहिंखां ज़बरदस्तीअ सां कुफ़ुर करायो वञे ऐं संदसि दिलि ईमान ते मुतमइन ऐं मुहकम हुजे। बल्कि जेको शख़्स पंहिंजी पलीत दिलि खे खोले कुफ़ुर कंदो त अहिड़नि माण्हुनि ते अल्लाह जो अमर आहे ऐं उन्हनि जे लाइ वॾो अज़ाब आहे। रिवायत आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐं अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु अगरि कुफ़ार वरी बि तोखां अहिड़ो जबराइनि त वरी बि चई ॾिजांइ, छो त ख़ुदा वॾे आलम तव्हांजे लाइ उज़ुर नाज़िल फरमायो आहे। शेख तिबरिसी ऐं इब्न शहरिया शुभ रिवायत कई आहे त अंसार हर रोज़ मदीने खां ॿाहिरि निकिरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इंतज़ारु कंदा हुआ। उन ॾींहं में संदन आदत मुताबिक़ आया ऐं इंतज़ारु करे नाव में ॾिठी वापसि हलिया विया। जॾहिं उहे माण्हू पंहिंजनि घरनि में पहुची विया त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद शुजरा जे मक़ाम ते पहुता ऐं कबीले बनी उमरो बिन औफ़ खां दरियाफ़्त कयो ऐं उन्हनि जे तरफ़ मुतवजो थियो त यहूदनि मां हिकु शख़्स संदसि किले जे मथां ॾिठो त सुवार उन जे तरफ़ अचनि पिया त मुस्लमाननि खे सॾ करे चयो त तव्हां माण्हू जंहिंजो इंतज़ारु करे रहिया आहियो इहो अची वियो। तव्हांजा बख़्त बुलंद ऐं टाली अर्जुमंद तव्हांजे तरफ़ रुख़ कयो। जॾहिं हीअ ख़बर मदीने में शाया ॾी मर्द औरतूं ॿार शादे हराम मदीने जे खां ॿाहिरि डुड़ंदा आया। हेॾा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बमूजिब हुक्म ख़ुदा कुबा जे तरफ़ मुतवजो थियो ऐं उते क़याम फरमायो। उमरो बिन औफ़ जे कबीले जा माण्हू हज़रत जे चौतरफ़ गॾु थी विया।